अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु। व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना व मलजअना व मअवाना व हादियना व महदियना व नूरना व नूर अजसादना व नूर अरवाहिना व नूर हयातना व नूर ममातना व नूर अव्वलना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना व नूर यमीनना व नूर क़ुद्दामना व नूर इस्लामना व नूर रब्बिना सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बादो फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल कदीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अलम नशरह लक सदरक व वदअना अन्क विज़रक अल्लज़ी अन्क़ज़ ज़हरक व रफ़अना लक ज़िक्रक। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिल आख़र फ़ी शान हबीबिहिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। सल्लिमू या कौम बल सल्लू अला सदरिल अमीर।
मुस्तफ़ा मा जा इल्ला रहमतल लिल आलमीन। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही व अज़वाजिही व बारिक व सल्लिम अलैहि। बंदे परवरदिगारम उम्मते अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दोस्तो दारे चार यारम ताब औलादे अली। मज़हबे हनफिया दारम मिल्लते हजरत खलील। ज़ेर साये गौसे आज़म खाक पाए हर वली। कादरा कुदरत दारी हर च खाही आकुनी। मुर्दरा जाने बेबख्शी जिंदरा बेजां कुनी। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही व अज़वाजिही व बारिक व सल्लिम अलैहि। निहायती वाजिबुल एहतराम मुअज़्ज़ज़ उलमाए किराम व दीगर सामईन हजरात, प्यारा मुसलमान भाईरो, अजीजो, दोस्तो, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह। अवां प्यारी जमात जे आॾो कुरान मजीद जूं चंद आयतूं आखिरी पारे मां सूरह अलम नशरा तक़रीबन तव्हांखे घणो करे यादि हूंदी। उन जूं इब्तिदाई आयतूं मूं तलावत करण जो शर्फ़ हासिल कयो आहे, जंहिंजे बारे में अवां जे ख़िदमत में मूंखे चंद मारूज़ात अर्ज़ करणा आहिनि। अल्लाह ताला मुंहिंजो ॿुधाइण अवां जो ॿुधण मंज़ूर फरमाए। दुआ कयो अल्लाह ताला पंहिंजे प्यारे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके मूं गुनहगार खे शाल हक़ ऐं सच बयान करण जी रब साईं तौफ़ीक़ नसीब फरमाए। तव्हां ई असां सभिनी खे अल्लाह ताला उन जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। मुंहिंजा मिठड़ा, ॿुधण तव्हां जो कमु आहे, ॿुधाइण मुंहिंजो कमु आहे। हिदायत अल्लाह साईं जे हथ में आहे। तव्हीं असीं सभई अल्लाह ताला जे दरगाह में अर्ज़ कयूं त मौला असांजो ही अचण क़बूल फरमा, असांजो ॿुधण ॿुधाइण मंज़ूर फरमा। ही असां जलसो जेको कयो आहे इहो सिर्फ़ ऐं सिर्फ़ अल्लाह जे रज़ा जे वास्ते मुनाक़िद कयो आहे, त अल्लाह पाक ऐं संदसि प्यारे हबीब करीम जो पैगाम ॿुधूं, हक़ ऐं नाहक़ खे सुञाणे सही वाट ते हलण जी कोशिश कयूं, आख़िरत जी निजात थी पवे, क़ब्र में असांजे लाइ इहो समर थिए, क़यामत जे ॾिहाड़े महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आॾो सुरख़रू हुजऊं। असां जेकॾहिं का दुनिया में ग़लती कई आहे, ख़ताऊं कयूं आहिनि, त ख़ुदा ताला इन नेक अमल जे सदके असांजी ख़ता माफ़ फरमाए। प्यारा मिठड़ा भाउरो, काफ़ी टाइम थी वियो आहे। अल्हम्दुलिल्लाह अवां असांजे मोहतरम व मुकर्रम मेहमान हज़रत अल्लामा व मौलाना सईद अहमद कादरी दामत बरकातुल आलिया खां काफ़ी मालूमात हासिल कई आहे। उन्हनि तव्हांखे अल्हम्दुलिल्लाह काफ़ी देर ताईं महज़ूज़ फरमायो हूंदो। आउं तव्हांजो ॼातल सुञातल पाड़े जो महिमान आहियां। अॼु न चां सुभाणे, सुभाणे न त ॿिए ॾे जल्दी जल्दी तव्हां वटि बैठी सघां थो, पर असांजो परे खां आयल महिमान हो। अल्हम्दुलिल्लाह असां हुनखे अॻु में टाइम ॾिनो आहे। हाणे मां तव्हांजो घणो टाइम कोन वठंदुसि, अव्हांखे ख़बर ई कान पवंदी, मां जल्दी बस करे वेंदुसि। सब त कोन था चओ, मैं नहीं मानता। सब चओ त पोइ घणो ॻाल्हायां न साईं। सब था चओ।
केड़ो पासो हे ये वरी मथे वेठा न घणो थकजी पिया आहिनि हेठ वेहंदा त कोन थकजंदा अवां जे ख़िदमत में मां मारूज़ात पंहिंजा अर्ज़ थो कयां सब खां पहिरियां तिलावत कयल आयतुनि जो तर्जुमो छो त पहिरीं पहिरीं असां सम्झूं कोशिश कयूं त अल्लाह जो क़ुरान छा थो चवे क़ुरान पाक सम्झ में अची वियो असांजा बेड़ा ई पार थी विया सब कुछ क़ुरान मजीद में आहे तंहिंजे करे तिलावत कयल आयतुनि जी माना मां तव्हांखे ॿुधाए कुछ तफ़सीर कुछ मसइला ॿुधाईंदुसि पोइ जेसीं ताईं अवां न थकजो कोशिश कंदुसि हलण जी हाणे मुहबत सां बुलंद आवाज़ सां साईं मोल साहब हिकिड़ो मिंट हाणे तव्हां सब्र कयो तव्हां मूंखे डिस्टर्ब था कयो ॾाढो तव्हां ॻाल्हाए वठो हाणे तव्हां मूंसां ॻाल्हायो न साईं हाणे पाण में ॻाल्हाईंदो त मुंहिंजो ख़्यालु वरी अलाए छा था चवनि अलाए चवनि था लहो अलाए वेहो बस अढाई मां त 4 पे सोचा दोस्तो अदीदो तिलावत कयल आयतुनि जी माना ॿुधो क़ुरान पाक खे सम्झण जी कोशिश कयो इंशाअल्लाह ताला तव्हां असांजा सभई मसइला हल थी वेंदा तिलावत कयल आयतुनि जी माना अॻु में अर्ज़ कयां उन खां अॻु में तव्हांखे गुज़ारिश आहे त मुहबत ज़ौक़ शौक़ प्यार सां झूमी झूमी मुंहिंजे प्यारे हबीब ते बुलंद आवाज़ सां सलात पढ़ो अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि वरी ॿियो दफ़ो सलात अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि अल्लाह ताला जल जलालहु व मन वालू पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो अलम नशरह लक सदरक व वदअना अन्क विज़रक अल्लज़ी अंक़ज़ ज़हरक वरफ़अना लक ज़िक्रक अलम नशरह लक सदरक ऐ मुंहिंजा प्यारा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा असां तव्हांजे सीने मुबारक खे को न खोलियो आहे इस्तफहाम इनकारी आहे इन जी माना है असां तुंहिंजे सीने खे खोलियो आहे अलम नशरह लक सदरक कुरान पाक में अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात अहिड़ा जुमला काफ़ी जगह ते इस्तेमाल फरमाया है अलम तर कैफ फ़अल रब्बुक बिअस्हाबिल फ़ील ऐ मुंहिंजा प्यारा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा अवां तव्हां न पे ॾिठो जो अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात हाथनि वारनि सां कहिड़ी तादी कई ही इन जो मतिलबु आहे तव्हां ॾिठो पे तव्हां रब करीम जी ज़ात बाबरकात उन सां छा पे कयो इस्तफहाम इनकारी में अॻिते हली इस्बात थींदो आहे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे प्यारे हबीब करीम खे इन वाक़े जे तरफ़ मुतवज्जे कयो आहे अवां उलमा खां पुछी ॾिसो तारीख़ जा किताब पढ़ो कंहिंखे बि इख़्तिलाफ़ कोन्हे को इन में न देवबंदी जो मसइलो आहे न बरेलवी जो मसइलो आहे न शीए जो मसइलो आहे न सुन्नीअ जो मसइलो आहे तमामु मुअर्रिख़ इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहिनि त जॾहिं असहाबुल फ़ील वारो वाक़ियो मके पाक में थी रहियो आहे उन वक़्त में ज़ाहिरी तरह मुंहिंजो प्यारो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन दुनिया में तशरीफ़ फरमा को न थिया हा मुंहिंजे महबूब खां अॻु में थी गुज़रियो आहे कंहिंजो चवणा 40 ॾिहाड़ा अॻु में कंहिंजो चवणा 3 महीना अॻु में कंहिंजो चवणा 1 साल अॻु में मुख़्तलिफ़ रिवायतूं आहिनि पर मुंहिंजे हबीब जे हिन ज़ाहिरी दुनिया में तशरीफ़ आवरी खां अॻु में वाक़ियो गुज़री चुको आहे मुंहिंजे प्यारे हबीब करीम जी ज़ात बाबरकात बाद में तवल्लुद थियनि था पिया ख़ाली तवल्लुद जी ॻाल्हि काने का 40 साल मक्के में गुज़ारन था 40 साल का बाद में अल्लाह जे कुरान जो नुज़ूल शुरू थियो आ अल्लाह ताला हाने 40 साल गुज़रण का पोइ फरमाए तो अलम तर कैफ फअल रब्बुका बि असहाबिल फ़ील मुंहिंजा हबीब तो कोन पे ॾिठो
त मां हाथनि वारनि सां कहिड़ी ॾिठ कई हुयो ई कोन काथों बि ॾिठई 40 साल पोइ पियो ख़ुदा यादि ॾियारेसि इहो वाक़ो थिए पियो इख़्तिलाफ़ रिवायत जो मूं अर्ज़ु कयो 40 ॾियारा 3 महीना साल वाक़ियो अॻे गुज़री वियो पाण बाद में था तवल्लुद थियनि अल्लाह ताला फरमाए ॾिठी कोन पे ख़ुदा खां वेसर त कान थी वई आहे ॻाल्हायो ज़ोर सां वर्दी ॾियो रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात खां वेसर कान थींदी आहे ख़ुदा ताला वेसर खां पाक आहे भुल खां पाक आहे रब करीम जी ज़ात बाबरकात जो कलाम सचो आहे सम्झ जी ॻाल्हि आहे ॻाल्हि सिधी आहे पर यार ज़िद्दी आहे ॻाल्हि सिधी आहे यार खे खपे त ज़िद छॾे ॻाल्हि सवली लॻी पई आहे रब ताला जी ज़ात बाबरकात फरमाए तो मुंहिंजा प्यारा हबीब दुनिया के बाद में ख़बर पई आहे तरी आमना जे पेट मुबारक मां तव्हां दुनिया ते आया हो मके वारनि खे पोइ ख़बर पई आहे तव्हां तरी हज़रत अब्दुल्ला जे घर खे आबाद फरमायो आहे मके जे रहाकुन खे पोइ पतो पियो आहे जॾहिं तव्हां हज़रत अब्दुल मुतलब वटि आया हो ऐं मुंहिंजा प्यारा हबीब इहो दुनिया ई मख़लूक जी ॻाल्हि आहे तॾहिं मां रब पाक जी ज़ात बाबरकात अव्हां खे अलम तर कैफ़ इन जे करे कोन चयो आहे पंहिंजे इल्म मुताबिक़ चवां थो पियो महबूब जी ज़ात बाबरकात पाण फरमाइनि था कुन्तु नबिय्यन व अबी आदम लमुनजदलुन बैनल माए वत्तीन आदम अला नबीना अलैहिस्सलाम जा पानी मिट्टी में मलाइका गोहे रहिया त मां मुहम्मद गई नबी हुयुसि जेको सॼे जहान खां अव्वला कायनात खां अव्वला दुनिया का अव्वला जिब्रील का अव्वला मीकाईल का अव्वला इसराफील का अव्वला अल्लाह ताला जी जेका भी मखलूक आ उन तमाम मखलूक का मुझो महबूब अव्वला अल्लाह ताला पंहिंजे हबीब के इएं खणी समझो त खुदा कादरा महबूब उन जी मखलूक आ अल्लाह ताला मखलूक में अव्वल अव्वल जेका पंहिंजे कुदरत जो करिश्मो पैदा कयो सो मुहम्मद मुस्तफ़ा जो नूर पैदा फरमाई सुल्तानुल औलिया हजरत ख्वाजा मुहम्मद ज़मा रहमतुल्लाह अलैह फरमाइन था सैयद साहिब खल्क यो जदह जाए नमा खलक अल्लाह आदम अला सूरतिही हुस्न हद नकाय अल मरउ मा मन अहब लोका गाल लिकाय हाणे कुजू कुल्फत आए हमा हथ हबीब जे का शय काने जमीन काने पानी कोने आदम नाहे हवा नाहे अर्श नाहे कुदरत जो सजो सारो निजाम जेको बाद में पैदा कयला उहो को बि कोनो कादर आहे पर कुदरत जो इज़हार कोन थो थिए पियो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो आहे त मां कुदरत जो इज़हार मुहम्मद मुस्तफ़ा जे नूर खे पैदा करे कयां थो अवां खे सुभाणे चवंदा त ॻाल्हि कयूं क़ुरान जी पर ॿुधायूं बैत इएं न ॻाल्हि छा जी क़ुरान जी ॿुधाए वरी बैत त क़ुरान ॿुधाए अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे हबीब खे फरमाए थो कुल इन्न सलाती व नुसुकी व महयाय व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन ला शरीक लहू व बिज़ालिका उमिरतु व अना अव्वलुल मुस्लिमीन ऐ मुझा प्यारा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अवां दुनिया में ऐलान फरमायो त नमाज मुझी अल्लाह जे लाया मुझी कुर्बानी मुझी अल्लाह जे लाया मुझी हयाती मुझी अल्लाह जे लाया मुझी वफात मुझी अल्लाह ताला जे लाया वो अल्लाह ताला जेको ला शरीक लहू आ को खुदा जो शरीक होने को व बिज़ालिका उमिरतु रब करीम जी ज़ात बाबरकात मूंखे इन ऐलान जो अमर कयो आ ऐं इहो बि तव्हां खे ॿुधाए थो छॾियां अना अव्वलुल मुस्लिमीन सब का अव्वल पूरी मखलूक का अव्वल कायनात का अव्वल अव्वल खुदा के तस्लीम करण वारो मां मुहम्मद कुरान शरीफ ते त भरवसो अथव जोर सां चओ बुलंद आवाज़ सां चओ निंड फिटाए हाओ कयो अव्वल आहे न मुंहिंजो नबी कुरान ॿुधाए थो न
जेको अव्वलुल मुस्लिमीन आसो लाज़मन अव्वलुल ख़ल्क़ भी आहे। सब खां अव्वल बुरखे खुदा ताला पैदा थो करे। अव्वल तने थींदो जॾहिं सब खां अव्वल तख़लीक़ में हूंदो। अगर अव्वल आदम हुजे हा, अव्वल जिब्रील हुजे हा, अव्वल मीकाइल हुजे हा, लाज़मन उहे खुदा के अव्वल मञनि हा। पर उहे हुया ई कोन। सब खां अव्वल आमना जो लाला मुस्तफ़ा अल्लाह के मञे थो। अल्लाह ताला तो चवेसि मुंहिंजा हबीब पंहिंजे ज़ुबान सां ऐलान कर त मां पंहिंजे क़ुरान खे क़ुरान बनाए दुनिया जे आॾो ॿुधाए छॾियां त मुहम्मद मुस्तफ़ा जी अव्वलियत क़ुरान मज़ा साबित आहे। सभिनि खां अव्वल चओ चओ जेको सभिनि खां अव्वल आहे सो आदम खां अव्वल हूंदो न। बशरियत कॾहिं शुरू थी? बशर कॾहिं शुरू थिया? अब्दुल बशर केरु आहे? आदम अलैहिस्सलाम। हज़रत आदम खां अॻु में बि को बशर हो? अवां भुलिजी पिया हो त मौली साहब पाण बि शर ऐं वरी चवे थो त आदम बि शर हो। राजा अबा शर न बशर। बेद जो सग में छा? बशर। बशरियत आदम अलैहिस्सलाम खां अॻु में कान्हे। अब्दुल बशर हज़रत आदम अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम। उन खां अॻु में छा हो? इब्तिदाई कान्हे, बशरियत जी शुरूआती कान्हे। जंहिंखां इंसान शुरू था थियनि उन खां अॻु में जेको चवे थो मां अल्लाह जो नबी सो छा हो? पाण फरमाइनि था कुंतु नूरन बैन यदै रब्बी। ऐं ॿुधण वारा ॿुधी छॾियो, मां मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे रब जे आॾो नूर हुयुसि। छा हुयुसि? नूर हुयो। इन ॻाल्हि में मां थोरी मसइले जी वज़ाहत कयां। सुभाणे मता को तव्हांखे धोखो ॾिए त सुन्नी चवंदा आहिनि नबी बशर नाहे। न, असां अहले सुन्नत व जमाअत जो ईमान आहे त हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अफ़ज़लुल बशरा, ख़ैरुल बशरा, सैयदुल बशरा। नबी करीम जे बशरियत जो कंहिंखे बि इनकार कोन्हे को। अवां असांजे कंहिं बि मोतबर आलिम दीन जे किताब मां हिकिड़ी इबारत लिखारे ॾेखारियो, मां तव्हांखे लख रुपए जो इनाम ॾियण लाइ तयार आहियां। अहले सुन्नत जमाअत जो ईमान आहे त मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अफ़ज़लुल बशरा। झेड़ो रुगो इन ॻाल्हि ते आहे त असां जहिड़ो न आहे। हू था चवनि असां जहिड़ो आहे। छा था चवनि? हिननि जे मौलवियुनि बाक़ाइदे किताबनि में लिखियो आहे त मुहम्मद करीम सफ़ा बशर हो ऐं सफ़ा असां जहिड़ो बशर हो। दोस्तो अज़ीज़ो मुसलमान भाइरो, इख्तिलाफ़ इन ॻाल्हि ते आहे त नबी करीम जी बशरियत जो को बि मुसलमान मुनकिर न आहे। इनकार सिर्फ़ इन ॻाल्हि जो आहे त हू बेअदब चवनि था असां जहिड़ो आहे। असां था चऊं तव्हां जहिड़ो त कोन्हे, पर मुहम्मद 1.25 लख नबियनि जहिड़ो बि न आहे। सैयद साहिब खल्क़ यो जॾहिं जा इनमा खलक अल्लाह आदम अला सूरतिही हुस्न हद नकाए अलमरउ मा मन अहब लोका गाल लिकाए। हाणे कुंजू कुल्फत याए हमा हथ हबीब दे। हज़रत सुल्तान औलिया रहमतुल्लाह अलैह जो फ़ैसिलो मां तो जे यारो ॿुधाए छॾियो आहे। हाणे सुल्तान औलिया खां बाद में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी फतवा ॿुध। शाह साहब रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था पिया त जखरे जहिड़ो जवान ॾिसां को न ॾेह में मुहर मिड़नी मुरसले सरस संदुस शान फकान काब कौसैन औ अदना यु मुयस्सर थियुस मकाम उन आगे जा एहसान जय हादी मेल मेड़ो। पाड़ेसरी तुंहिंजो असांजो मुर्शिद हज़रत मोहम्मद राशिद रोज़े धणी चो रहमतुल्लाह अलैह ही भी पाण खे चवराईंदा आहिनि असां बि साईं कादरी राशिदी तरीक़े जा आहियूं। अड़े कीअं? जे असां हाले जी जा हाले जी वारो अमरोट जो, अमरोट वारो वरी भरचूंडी शरीफ़ जो, भरचूंडी शरीफ़ वारो सोई शरीफ़ जो,
सोई शरीफ वारो दरगाह शरीफ जो असां बि दरगाह जा अबा असां त चऊं था अल्हम्दुलिल्लाह जमात वधे या खुटे ॾाढे त ॻाल्हायो असां हर भरू छो धिकींदासीं असांजा थियनि त सुभान अल्लाह पर मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ जेकॾहिं चवनि था त असां बि रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जा मुरीद आहियूं त हज़रत रोज़े वारो फरमाए थो न बशर ख़ान मते दोस्त न हूरो न परी इहा मां बर तो हिजाबस्त तू चीज़े दिगरी या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां तव्हां खे बशर बि को नथो चवां अव्हां खे हूर बि को नथो चवां अव्हां खे परी बि को नथो चवां इहे सभु तव्हां जे मथां हिजाब ऐं पर्दा आहिनि हक़ीक़त में तव्हां जे ज़ात के तव्हांजो रब जाने ॿिए खे का ख़बर कान्हे का त मुस्तफ़ा जी हक़ीक़त छा आहे इहा मां बर तो हिजाबस्त तू चीज़े दिगरी इहे सभु तुंहिंजे मथां हिजाब ऐं पर्दा आहिनि हक़ीक़त में तुंहिंजी ज़ात जी ख़बर तुंहिंजे ख़ुदा खे ॿिए खे ख़बर आहे ई कान अब्दुल रहीम त थियो चरियो इहे सभु वली चरिया हा छा था ॻाल्हाईंदा हलो ज़ोर सां ॻाल्हाए इहे सभु वली चरिया आहिनि असांजे लाइ तूं फतवाऊं जेके वणई से ॾे पर अल्हम्दुलिल्लाह असांजो उहो मसलक आहे जेको मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत जे सहाबन ताबईन तबा ताबईन औलियाए कामिलीन जो मसलक आहे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जहिड़ो को बि कोन्हे चओ को बि न आहे ॾाढे चओ को बि मूं जी मुलाकात वाह सोना लतीफ़ फरमाए तो मुंहिंजी मुलाकात होए अवां जी हो तसां सुख न सुम्हो कॾहिं न को ॾींहं न रात माई ससुई जो पुनू वियो विञाइजी ॾेर विया खणी माईअ खे नशड़ो ॾेई पुनूअ खे बि नशो ॾेई पुनूअ खे आधी रात जो ॿधी जो ॾिठो सभु सुख थिया हथ पेर ॿधी उठनि ते लॾे रवाना थी विया सुबुह थियो आहे माईअ जो नशो लथो आहे बंबोर जो शहर उन वक़्त में कराची जे शहर जहिड़ो आहे हर शइ शहर में आहे वणज वापार आहे बाज़ारूं हल मुंहिंजा अदा जेको घर आहे ससुईअ जो सो बि सोन चांदीअ सां भरपूर लॻो पियो आहे सुबुह थींदो वियो ॾिठई त मुंहिंजो पुनहल आहे को न को जंहिंमहिल पुनहल हलियो वियो त माई परेशान थी वई आहे माईअ खे मायूं झलनि पियूं त छाजे करे तूं छो थी रोए पई चवे थी कुल्हे फाटो कंजरो मथो उघाड़ो भेनर पुॼाड़ो मुंहिंजो बुरे बंभोर में जंहिं बंभोर में पुनल न आहे उन पुनल खां सवाइ मां बंभोर में रही छा थी कयां मायूं चवनि तूं तोखे छॾे वियो आहे तोसां बेवफ़ाई करे वियो आहे तुंहिंजी वफ़ादारी में तोसां गॾिजी कोन हलियो आहे छाजे करे तो पुनू पुनू करे चरी थी पई आहे आख़िर जेकॾहिं तोसां वफ़ादार हुजे हा त तोखे बि पाण सां वठियो वञे हा माई थी चवे हो मजबूर आहे सुख न सुम्हो कॾहिं न को ॾींहं न रात हूं त बाहुनि विझी वात रिहूं कयो ऋणनि में मुंहिंजे पुनल खे तव्हां मुंहिंजे नज़र सां ॾिसो हा तव्हांखे ख़बर पइजी वञे हा हक़ीक़त में ससु ही ऐं पुनूअ जी ॻाल्हि हा पर जेकॾहिं तव्हां इन खे हदीस जे रोशनी में ॾिसंदो त ख़ुदा जो कसम आहे मुस्तफ़ा करीम ऐं अम्मा आशा सिद्दीक़ा जी ॻाल्हि पई हले हज़रत आशा सिद्दीक़ा सब चो रज़ी अल्लाह ताला अन्हा ज़ोर सां चो रज़ी अल्लाह ताला अन्हा मोमिननि जी माउ आहे ज़ोर सां चओ हथ मथे खणी चओ मोमिननि जी माउ आहे या न आहे النبي أولى بالمؤمنين من أنفسهم وأزواجه أمهاتهم اللہ تعالیٰ جی ذات بابرکات پانجے پاک کلام ارشاد تو فرمائے پیو تا نبی جی ذات بابرکات مومنن کے ساکھاں بھی ودیک ویجھو آ اے نبی جو گھر واریوں जेके आहिनि से मोमिननि जूं मायरूं आहिनि गोया इन आयत करीमा में अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात मोमिन जा ॿ निशान ॿुधाया त मोमिन चइबो ई उन खे आहे जेको ॿ ॻाल्हियूं यादि रखे हिकिड़ी त नबीअ खे पंहिंजे जान खां वधीक वेझो भाए ॿियो मोमिन नबी करीम जो जेको मोमिन हूंदो आहे सो हुज़ूर जे घर वारनि खे पंहिंजी माउ सम्झंदो आहे चवे थो त नबी पाक जूं घर वारियूं मुंहिंजूं अमड़ियूं आहिनि चवे थो आशा सिद्दीक़ा मुंहिंजी माउ आहे खदीजतुल कुबरा मुंहिंजी माउ आहे हज़रत हफ्सा मुंहिंजी अम्मा आहे हुज़ूर जे हरमन खे अम्मा थो चवे पर चवे थो त नबी मूंखां परे आहे मूं वटि कोन्हे
असां वटि मौजूद नाहे, मुंहिंजे साह खां मूंखां परे आ। अल्लाह ताला फरमाए थो भली पियो मथो हण, हिकिड़ो शर्त आहे ॿियो कोन्हे, तंहिंजे करे फातल शर्त फातल मशरूत, पर शर्त ते अमल को नथो करे मां अल्लाह जी ज़ात ईमान जो सर्टिफिकेट कोन ॾींदोसांइ। पहिरियों ई मञ त मुहम्मद करीम तोखे साह खां वेझो आ, उन खां पोइ नबी जे घर वारनि खे मां चओ त तोखे ईमान जो सर्टिफिकेट मिली वेंदो। या रसूल अल्लाह हक चार या अली या दस्तगीर। पर को चवे थो त नबी मूंखे साह खां वेझो आ, नबी मूं वटि मौजूद आ, मुंहिंजे जान खां बि मूंखे नबी प्यारो आ, मूंखे वेझो आ, मूंखे क़रीब आ, मञा थो। पर अम्मा आशा खे को नथो मञे, बीबी हफ्सा के को नथो मञे, उम्महातुन नबी उम्महातुल मोमिनीन अज़वाजुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के कोन थो मञे पियो। रब ताला उनखे बि फरमाए थो तुंहिंजो बि शर्त गायब लॻो पियो आहे, हिकिड़े शर्त ते ईमान आणे थो, ॿिए ते को नथो आणे, तूं बि मोमिन न आहे। अवां गौर करे ॾिसंदो इहे ॿई जमातूं ख़ारिज थी वियूं, जेको नबीअ खे वेझो नथो भाए उहो बि कंडम, जेको नबी जे घर वारनि खे पंहिंजी मां नथो सम्झे उहो बि ख़ारिज आहे। अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह। इन आयत करीमा जे मथां ईमान जे शर्त ते जेकॾहिं पूरो आहे त सुन्नी आहे। अहले सुन्नत व जमात जे माण्हुनि खां सवा ॿिए कंहिंजो बि इन आयत करीमा ते ईमान न आहे। अल्हम्दुलिल्लाह सुन्नीअ जो अक़ीदो आहे त मुस्तफ़ा जी ज़ात बाबरकात असांखे साह खां वेझो बि आहे ऐं नबी जूं घर वारियूं असां जूं मायरूं आहिनि। अल्हम्दुलिल्लाह इन आयत करीमा मुताबिक़ उहो ई मोमिन थी सघे थो जंहिंमें ॿई शर्त लभंदा। त असांजे प्यारे महबूब मोहम्मद करीम जे ज़ात जो तमामु वॾो शान आहे, वॾी फज़ीलत आहे, वॾो अल्लाह ताला मक़ाम अता कयो आहे। हाणे उहो महबूब ईमान सां चओ, हिकिड़ो दफ़ो कलमो त भरियो पीर ॻोठ जा मुस्लमानो, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। मेरी सच ॿुधाए जो इन कलमे जो अथव कसम, नबी करीम तव्हां जहिड़ो आहे, का दुश्मनी कान्हे, को झेड़ो कोन्हे, का मुजादा न, को लठ न, को छा, थधे दिमाग़ सां तोखे मिंथ करे थो चवां तूं बि त सोणे नबी जो उम्मती आहे। कलमो तो इहो भरींदो आहे न, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, या को ॿियो भरींदा आहिनि? ॻाल्हायो ज़ोर सां। अल इमदाद हिकिड़ो रिसालो निकिरंदो हो 1936 में, उन खां पोइ बि निकितो। थाणा भूण मां निकिरंदो हो। अशरफ अली थानवी जो हिकिड़ो मुरीद लिखेसि थो, मौलाना मां तव्हांजो फलाणो किताब यानी हुस्नुल अज़ीज़ वग़ैरह पढ़ी 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 रात जो सुम्ही पियुसि। सुम्हण खां बाद में तव्हांजी बि अक़ीदत मुहब्बत आहे, बिस्तरे ते लेटियो पियो आहियां तव्हांजे मुहब्बत में, पर वो किताब जो तव्हांजो पढ़ियुमि त तव्हांजी अक़ीदत मूं ते एतिरी सुवार थी वई, पोइ मां सुम्हंदे सुम्हंदे दिलि में सोचियो त नबी करीम ते दुरूद पढ़ां। छा पढ़ां? हर दर्द की दवा है सल्ले अला मुहम्मद। सभई चओ, हर दर्द की दवा है सल्ले अला मुहम्मद, हर दर्द की दवा है सल्ले अला मुहम्मद। हुन दिल में चाहियो त मां नबी जो दुरूद पढ़ा। मौली अशरफ अली खे ख़त लिखई, साईं मां दुरूद शुरू कयो, अल्लाहुम्मा सल्लि अला सैयदना व मौलाना। हाणे चवणो आहे मुहम्मदिन, ईअं न साईं, छा चवणो आहे? नकुले कुफर कुफर बाशद मआज़ अल्लाह, बाशद मआज़ अल्लाह। ज़ोरी मुझे ज़बान मां निकरियो अल्लाहुम्मा सल्लि अला सैयदना व मौलाना अशरफ अली। दिल में चयूं त मां त ग़लति थो चवां। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद। बार बार दुरूद दोहरायम, बार बार कलमो दोहरायम, पर दुरूद में भी तव्हांजो नालो आहे, कलमे में भी तव्हांजो नालो आहे। ओ मौलाना मां त डिॼी वियो आहियां, मतां मां काफ़र थी वियो आहियां, मूंखे महिरबानी करे ॿुधायो, तसल्ली ॾियो। हाणे मां छा कयां? मुंहिंजे ईमान जी तजदीद थींदी, मुंहिंजो निकाह बचो या रहियो, मुंहिंजी ज़ाल हराम थी या मुंहिंजी ज़ाल मूं ते हलाल थी वई, मां मुस्लमान आहियां या काफ़र रहिजी वियो आहियां। हाणे मौलवी अशरफ अली खे ख़त थो लिखे, जंहिं महिल मौलवी अशरफ अली ख़त पढ़ियो आहे, ख़त पढ़ी हुनखे जवाब थो ॾिए, इस वाक़े
में तसल्ली है। तू जिस तरफ तवज्जो कर रहा था, रुजू कर रहा था, बिहम्दिही तआला वो मुत्तबे सुन्नत है। माना तो जंहिंजे मथा दरूद पे पढ़ियो, जंहिंजे मथा कलमो पे भरी, का वॾी ॻाल्हि कान्हे का। उहो बि नबी करीम जे सुन्नत ते हलण वारो आहे। जहिड़ो हू तहिड़ो मामिड़ई ख़ैर आहे। हवालो न निकिरे, किताब न ॾेखारियऊं, सज़ा गोली मारे छॾ, असांजो खून तोखे माफ़ आहे। पर जे सज़ा असांजी नथो ॾी ऐं किताब में ॻाल्हि लभई थी त पोइ असां तोखां टको बि कोन वठंदासीं, थप बि कोन हणंदासीं। रुगो ईअं चवंदासीं त जीअं मौलाना साहब खे ख़ुदा ताला हिदायत फरमाई, 27 साल देवबंद में देवबंद जो आलिम फाज़िल थी रहियो आहे। अल्लाह ताला हिदायत कई, रब करीम हुन जा बंद टोड़े छॾिया, अहले सुन्नत वल जमात में वरी हलियो आयो। या रसूल अल्लाह, 25 साल भेज पागार। अब 25 साल अरसो आहे या ना है? ॾाढे त ॻाल्हि आहे। सदीअ जो चौथो हिसो आहे, चौथो हिसो सदीअ जो आहे। रुगो जहिड़ो तोड़ो माण्हू कोन हो, ओपटू माण्हू कोन हो, रुगो अख़बारुनि पढ़ण वारो कोन हो, आलिम दीन हो, फाज़िल हो। मुजादा हिन जे किताबनि ते देवबंदन जे वॾनि वॾनि आलिमनि तस्दीकूं कयूं हन, सनदूं लिखियूं अथनि। आलिम जलील, फाज़िल बेबदल, वॾा अलक़ाब लिखिया अथनि, मुहक़िक़ मुदक़िक़ लिखियो अथनि। पर ख़ुदा ताला हिन खे हिदायत फरमाई, तासुब जा पर्दा फाटी पिया। रब करीम जे ज़ात बाबरकात हुन खे हिदायत कई, मोटी अहले सुन्नत जमात जे मैदान में अची आयो। ओ पीर ॻोठ जा देवबंदियो, मरण खां अॻे तव्हांखे बि मोहलत आहे। मोटी अचो, बाज़ आ, बाज़ आ, अज भी मोटी आ। इन बदमज़हबी के छड़े दे, तासुब जा पर्दा हटा। तुझो किताब छपला, तुझे अकाबरन जो छपला। या मोहम्मद मुस्तफा प्यारो कर, या अशरफ अली थानवी प्यारो कर। कंहिंखे प्यारो कंदे? ज़ोर सां ॻाल्हायो, ज़ोर सां चओ। नबी प्यारो अथव या थानवी? नबी जे मथां सिर कुर्बान आहे। जेकॾहिं हुन गुस्ताखी कई आहे त गुस्ताख जो तरीक़ो छॾ, हुनखे मुंहिंजा प्यारा दोस्त छॾे ॾे। तू उहो मसलक अख्तियार कर जेको औलिया कामिलीन वारो मसलक आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात असां तव्हांखे हिदायत नसीब फरमाए। मूंखे कलमे ते ॻाल्हि यादि आई, कलमो कहते भरींदा हो, चओ सोणे नबीअ ते। सोणे नबी करीम जे मथां कलमे भरण वारो सच ॿुधाए जो नबी असां जहिड़ो आहे? कंहिं जहिड़ो बि कोन्हे। मुंहिंजे आका पाण ख़ुदि फरमायो आहे। बुखारी शरीफ खोल, किताब सियाम जे अंदर मुझे महबूब पाक अलैहिस्सलाम जो वाक़ियो मशहूर हुआ। हुजूर करीम जी ज़ात बाबरकात नफली रोज़ा रखण शुरू कया। रमज़ान जे रोज़न खां सवा रोज़े जो टाइम हूंदो आहे, अतिम्मु सियाम इलल लैल। अल्लाह ताला जो क़ुरान चवंदो आहे, रात जमल अचे सिज लहे रोज़ो लो छोड़े छॾिजां। पर मुंहिंजे प्यारे नबी पाक रोज़ा रखिया। मुंहिंजे हबीब खे सॼो ॾिहाड़ो रोज़ो आहे। सिज लथो आहे त मुंहिंजे आका रोज़ो कोन खोलियो आहे, रात जो बि मुंहिंजे हबीब खे रोज़ो। ॿियो ॾिहाड़ो थियो, सहरी कान कई अथनि, वरी ॿिए ॾिहाड़े रोज़ो, वरी बी रात आई आहे। मुझे प्यारे नबी करीम जी ज़ात बाबरकात के वरी बी रात में रोज़ो। इफ्तारी कान फरमाए, वरी टियों ॾिहाड़ो थियो आहे, सहरी कान था फरमाइनि पिया। मुंहिंजे नबी बिना पाक सहरीअ जे वरी रोज़ो टे ॾिहाड़े रखियो आहे। ॿी रात आई आहे, नबी करीम जी ज़ात बाबरकात वरी इफ्तारी कान फरमाई आहे। टे ॾींहं टे रातियूं बिना खाइण पीअण जे गुज़री आहे। सहाबा किराम तां कुर्बान वञा, जेके मुंहिंजे प्यारे नबी करीम जा परवाना हूंदा हुआ। पिटाए सा फरमाए थो, पतंगन पह कयो मिड़िया मथे मच, पसी लहसन लचिया सड़िया मथे सच, पोसंदा गिचन गच वेचारन विञाया। उहे परवाना मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा। उन्हनि जो ॾिठो त नबी करीम जी ज़ात बाबरकात खे रात जो भी रोज़ो आहे, ॾींहं जो भी रोज़ो आहे। टे ॾींहं गुज़री आहिनि। अचो त पाण बि नबी पाक वांगुरु रोज़ा रखियूं। असहाबनि ॿिए ॾिहाड़े 3 ॾींहंनि खां पोइ हिकिड़े ॾिहाड़े रोज़ो रखियो आहे। जीअं तीअं करे ॾींहं गुज़ारियो। गर्मीअ जी मौसम आहे, अरबस्तान जो इलाइक़ो तमामु गरम थींदो आहे। अधा रात गुज़री वई,
रात जो भी रोज़ा को न खोलियऊं मुझे हबीब के चौथो ॾिहाड़ो चौथी रात आ सहाबा के ॿियो ॾिहाड़ो थियो आ अञा कचड़ी मंझंदि थी आ अची खुशकीअ वरायो आ अची उञ वरायो आ कननि ते ताड़ियूं हुजनि अखियुनि जे अॻियां आंधियूं हुजनि को कपिड़ा पुसाए जान ते पियो रखे को काथे किरियो पियो आ को काथे किरियो पियो आ को गुरड़ियूं पियो करे को पंहिंजे मथां छंडा पियो हणे ग़ैबदान नबी ता कुर्बान वञा पाण फरमाइनि था मा बाल अक़वामिल ओ मुंहिंजा क़ौम वारा सहाबियो छा थियो आहे तव्हांखे परेशान थी आयो कहिड़ी ॻाल्हि हा अर्ज़ था कर या रसूल अल्लाह साईं जन खे चौथो ॾिहाड़ो लगातार रोज़े जो आहे असां अव्हां जे निस्बत जे करे रोज़ो रखियो आहे असांखे मस ॿियो ॾिहाड़ो आहे हिकिड़ो ॾिहाड़ो जीअं तीअं गुज़ारियो अथसि हाणे मुंहिंजा महबूब ॿियो ॾिहाड़ो त असां खां पूरो ई कोन थींदो मरी वियासीं उञ वरायो आहे बुख वरायो आहे मुंहिंजे महबूब छा फरमायो ॿुधण जहिड़ी ॻाल्हि आहे लफ़्ज़ ही ॿुध बुखारी खोल मां तोखे ॾेखारियां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाइनि था अय्युकुम मिसली अना अबीतु इंद रब्बी हुव युतइमुनी व यस्कीनी ओ अबू बकर ऐ उमर ऐ उस्मान ऐ अली ऐ बिलाल ऐ हसन ऐ हुसैन ऐ तमाम सहाबा जी जमात अय्युकुम मिसली केरु आहे तव्हां मां जेको मां मुहम्मद जहिड़ो हुजे अन अबीतु इंद रब्बी मां त पंहिंजे रब वटि राति गुज़ारींदो आहियां हुव युतइमुनी व यस्कीनी मुंहिंजो रब मूंखे खाराईंदो बि आहे त मूंखे पियारींदो बि आहे अय्युकुम मिसली केरु आहे तव्हां मां मूं जहिड़ो अदा ईमान सां ॿुधा सहाबी नबी जहिड़ा न आहिनि चओ सहाबी ॾाढे चओ ज़ोर सां चओ सहाबी नबी जहिड़ा न आहिनि त वहाबी किथां थींदा थींदा जे सहाबी नबी जहिड़ो न आहे त वहाबी बि कतई नबी जहिड़ो न आहे भला वहाबी कहे सहाबी जहिड़ो थींदो भला को वहाबी कहे ताबई जहिड़ो थींदो भला को वहाबी कहे तबो ताबई जहिड़ो थींदो भला को वहाबी रोज़े धणी जहिड़ो थींदो कोन थींदो न साईं पोइ नबी जहिड़ा कीअं था थियनि पिया ओ मुंहिंजा सोना मरण खां अॻे सोच मरण खां अॻे रुजू थी अञा बि तुंहिंजी ज़िंदगी में लुकीअ में साह फाथो पियो आहे अञा बि ज़मीन ते जेरो आहीं अॼु बि तुंहिंजे लाइ रहमत जो दरवाज़ो खुलियल आहे अॼु बि मोटी आहे इंशा अल्लाह ताला मुंहिंजो हबीब तोखे कोन परे कंदो रहमत वारे नबी जी रहमत जी झोली एॾी कुशादी आहे जो झोली तेरी तंग है उनके यहाँ कमी नहीं तुझी झोली छुटला तंग थी सके थी मुझे महबूब करीम जे दरबार में तंगी काने का अरे तू उम्मती आ जंहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उहो न तू जहिड़ो आहे न मूं जहिड़ो आहे न 1.25 लख नबीअ जहिड़ो आहे असांजो इख़्तिलाफ़ हिन ॻाल्हि ते आहे त जेके चवनि था नबी असां जहिड़ो आहे उहे ग़लति था चवनि कुफ्र जो कलमो बकनि था पिया मुहम्मद मुस्तफ़ा जी ज़ात बाबरकात खे ख़ुदा ताला बेमिसाल बनाए मोकिलियो चओ असांजो नबी बेमिसाल नबी त मां ॻाल्हि पे कई मां ॻाल्हि पे कई त न को भिटाईअ जी ॻाल्हि आहे न को पुनुअ जी ॻाल्हि आहे न को माईअ ससुहीअ जी ॻाल्हि आहे हक़ीक़त में ॻाल्हि आहे त आशा सिद्दीक़ आई मुंहिंजे मुहम्मद करीम जी यादि आहे विसरी वई हज़रत आशा मोमिननि जी मां फरमाए थी लना शम्सुन वलिल अफलाक शम्सुन अम्मड़ आशा सिद्दीक़ा जा लफ्ज़ हम लना शम्सुन वलिल अफलाक शम्सुन व शम्सी फौक मिन शम्सिस समाई ऐ ॿुधण वारा हिकिड़ो सिज आसमान में आ ॿियो सिज मां भागन भरी आशा जे घर में आ समझो था या न हिकिड़ो सिज आसमान ते ॿियो सिज मुंहिंजे घर में शम्सी फौक मिन शम्स समाई पर ॿुधी छॾिजो मां तव्हांखे ॿुधायां थी त जेको मुंहिंजे घर में सिज आहे सो आसमान वारे सिज खां मथे आहे अमड़ कीअं भला दलील तॾे फरमाए थी हाओ तव्हांखे दलील ॾियां थी व शम्सुल नास ततलउ बाद फजर व शम्सी तालिउ बादल इशाई
जेको आसमान वारो सिज आहे, माण्हुनि वारो सिज आहे, उहो ॾींहं जो रोशनी कंदो आहे, ॾींहं जो आसमान में निकिरी ईंदो आहे। पर जेको मां आशा सिद्दीक़ा जे घर में सिज आहे सो आधी राति खां बाद बि रोशन हूंदो आहे। अड़े माणक मिट संदो में ऊंदाहीअ में सोझरो, हशर वेले हिसाब जे छॾे ना वेंदोम, सारियूं सॾ कंदोम शलह कोहार लुके चधणी। ओ मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़ मुस्लमान, तोखे मञणो पवंदो असांजो नबी बेमिसाल नबी। ॾाढे चयो असांजो नबी। मिर्ज़ाई छो पैदा थिया ख़बर अथव? जॾहिं न इहो दुनिया में वबा शुरू थी त नबी असां जहिड़ो आहे, सम्झो था या न? कहिड़ी वबा पैदा थी त नबी असां जहिड़ो आहे। इहो जॾहिं मर्ज़ शुरू थियो मुल्क में, आम तरह सां माण्हू ॿुधण लॻा, पोइ वाह मुंहिंजा प्यारा दोस्त मिर्ज़ाइनि खे जुरत पैदा थी पई त बसि ॻाल्हि साॻी आहे। जॾहिं नबी असां जहिड़ो आहे त असां बि नबी थी सघूं था पिया। वरी थोरी घणी टेक बि मिली वयनि। तहज़ीर उन्नास में मौली कासिम नानोतवी लिखियो, अगर जमाने नबूवी के बाद कोई दूसरा नबी आ जाए तो खातमियत मुहम्मदी में फर्क नहीं आएगा। नबी करीम जे ज़माने खां पोइ जेकॾहिं को ॿियो नबी अचे त अची सघे थो पियो, भली अचे मुहम्मद करीम जे पोइ बि ख़त्म नबूअत में फ़र्क़ु न ईंदो। होॾो माण्हुनि खे चऊं त असां जहिड़ो आहे, हेॾो चऊं त फ़र्क़ु कोन पवंदो। मिर्ज़ाई जो ठीकु आहे, फ़र्क़ु नथो पए त हम आ गए। हाणे अॼु ताईं ढंढोरो पिया पिटनि, ख़त्म नबूअत, ख़त्म नबूअत, ख़त्म नबूअत। पर हिन खे का ख़बर कान्हे का ख़त्म नबूअत जो रुगो नारो था हणनि त माण्हुनि खे बेवकूफ़ बणाए चंदो हासिल कयूं ख़त्म नबूअत जे फंड में। हाणे लाहौर में हिन हिकिड़ी वॾी कॉन्फ्रेंस खोटाई। अवां ॾिठो हूंदो पूरे पाकिस्तान में इश्तिहार लॻा पिया आहिनि, आईने शरीयत कॉन्फ्रेंस। चओ चओ ज़ोर सां गुज़री वई, पर पत न पएव त सुभाणे पीर ॻोठ जे भितुनि ते, वॾनि माछियुनि जे भितुनि ते, पिरियाले जे भितुनि ते, सखर में, ख़ैरपुर में ॾिसो इश्तिहार अञा लॻो पियो आहे, आईने शरीयत कॉन्फ्रेंस। पूरे पाकिस्तान जे देवबंद जा मौलवी गॾु छा, पर नालो रखण बि कोन आहिनि। पुछो जाहिलनि खां आईन जी माना छा आहे, शरीयत जी माना छा आहे। अब समझो था? हिननि जे मौलविन खे चओ त आईन छाखे चइबो आहे, शरीयत छाखे चइबी आहे। माना आईने शरीयत मुज़ाफ मुज़ाफ इलैह में मुग़ायरत हुजणु खपे, मुज़ाफ ॿियो हुजे, मुज़ाफ इलैह ॿियो हुजे। आईने शरीयत हक़ीक़त में ॾिसो त जेको आईन आहे सो शरीयत आहे, जेका शरीयत आहे सो आईन आहे। कोन लिखियल मोहम्मदी आईने शरीयत, आईने शरीयत। बाबा तव्हां नालो त को सवलो रखो हा। अहिड़ा टाप जा जाहिल हिन पाण खे अल्लामा फहामा वॾा फाज़ल सॾाइनि था पिया, पर मुजादा कॉन्फ्रेंस जो नालो बि हिनखे रखणु कोन आयो आहे। अरे आईने शरीयत जी इज़ाफ़त जाहिल ठहे थी पई, कंहिं मौलवी खां तरकीब त कराए ॾे त आईन जी माना छा आहे, शरीयत जी माना छा आहे। शरीयत ख़ुदि कानून खे चइबो आहे, आईन कानून खे चइबो आहे। आईने शरीयत माना कानून जो कानून, गुलाम जो गुलाम, ढगे जो ढगो, घोड़े जो घोड़ो। हेॾा सारा डिंग डिंग गॾु छा, पर नालो रखण बि कोन थो अचनि पियो। अबा जन जो ख़ुदा ताला सॼो सारो दिमाग़ देव वटि बंदि करे छॾियो आहे, तनखे नाले जी बि ख़बर कान्हे का। अड़े तुंहिंजो दिमाग़ तॾहिं खुलंदो जॾहिं बेअदबी खे फिटो करे मुहम्मद करीम जो गुलाम बणिजी ॾेखार। तोखे त नालो रखण ई कोन थो पंहिंजे जलसे जो अचे, पंहिंजे कॉन्फ्रेंस जो तोखे नालो ई रखणु कोन आयो आहे। आईने शरीयत जी तरकीब ई ग़लत आहे, उसूलन ग़लत आहे, नहवी तौर ग़लत आहे, लुग़वी तौर ग़लत आहे, मानवी तौर ग़लत आहे। तो सही माना ई कान ॿुधाई आहे। तोखे नालो ई नथो रखणु अचे, तूं छा थी न दुनिया में कानून आणी दे। जेसीं ताईं माई बेनज़ीर ही तेसि ताईं मुसलो खणी पुठियां लॻा पे वरिता। हा या न? अबा ॻाल्हाईंदा त हलो। जॾहिं बि मुंहिंजा प्यारा दोस्त हिननि जो मौलाना साहब माईअ सां मुलाक़ात करण पियो, मोहतरमा, असां बेअदबी कोन कंदासीं, एहतराम सां नालो था वठूं। मोहतरमा ॾे जॾहिं बि मौलाना साहब वञे, चएसि मौलाना साहब क्या चाहिए, चए डीजल चाहिए। क्या चाहिए, बोलो बोलो, डीजल। दे दो मौलाना को 2000 बैरल की परमिट। 2000 बैरल की परमिट मिल गई, मौलाना शुरू हो गए। बड़ी कमीशन मिली, काफी पैसे कमाए, खत्म हो गई वो परमिट। मुद्दा था थोड़ा 2-4 महीने का, फिर आ गया। क्या चाहिए मौलाना, आके डीजल।
वरी बाद ॾियोसि 1000 बेरल, हाणे वरी घटिजी वियो, ग्राफ किरी पियो न सियाणे। वरी 6 महीना गुजरिया, क्या चाहिए डीजल, दियोसि 500। हलंदे हलंदे माई मोहतरमा बि थी जी कक, चे कौन आया है, चे मौलाना साहब, चे कौन सा मौलाना, डीजल मौलाना। माई असां वरी नालो ई रखो डीजल मौलाना। हाणे तव्हां न वञो इस्लामाबाद खां वरी पुछो कौन सा मौलाना, मौलाना डीजल। अरे जब तक तू इख्तिदार में था, स्टैंडिंग कमेटी का चेयरमैन था, उसी वक्त तक तुझे याद नहीं था आइन न को शरीयत। हाणे लथो आ कुर्सी तूं, हाणे वारोड़े वारो, हाणे से आइन बचे थो, शरीयत बचे थी। जॾहिं इख्तिदार में हुयो तॾहिं शरीयत जी ॻाल्हि कान्हे का, लथो आ हो चवंदा गिदड़ डाख न फुजे आखे थू खटा। गिदड़ ॾिठो हो डाख जो छुगो, चई पटिया वठी टपुर न, हिकिड़ो टपो ॿियो टपो वञी किरे, वरी मुंडी भर फटिजी ॾियो पियो, चई हम नहीं खाएगा इसलिए कि खट्टा है। वो मशहूर थियो त गिदड़ डाख न पुजे आखे थू खट्टा। अरे शरीयत उन वक्त काॾे वही जॾहिं इख्तिदार में तू भाईवार है। अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह। मुंहिंजा प्यारा दोस्त जेके मैदान मुजाहिद जा, हक़ीक़त में मुजाहिद मैदान जा हूंदा आहिनि, हुसैनी सुन्नत ते अमल कंदा आहिनि, उहे इख्तिदार जा पूजारी कोन हूंदा आहिनि। हुर्र हली आयो मांझी मर्दानो, आशिक आहियां आग जो पतंग परवानो, मन नबी तो नानो मुंह मथा राज़ी रहे। जेके सही हुसैनी हो रहंदा आहिनि न, उहे बातल जे आॾो कोन झुकंदा आहिनि। मुंहिंजा प्यारा दोस्त, हिननि खे रुगो ॾोकड़ खपे, ॾोकड़। हाणे वरी नओं नारो आहे, कहिड़ो, चइसि ख़त्मे नबूअत। पैसा खुटी आहे न, डीज़ल वई पूरी थी, हाणे वरी ख़त्मे नबूअत। पर हिनखे का ख़बर कान्हे का ख़त्मे नबूअत जे दरवाज़े में नक़ब लॻाइण वारा, ख़त्मे नबूअत जे दीवार मज़बूत खे टोड़ण वारा बि ई हुया। अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह, जे ख़त्मे नबूअत जे दरवाज़े खे अल्लाह क़ुरान पाक में महफूज़ फरमायो आहे, उन जी चौकीदारी कई त अहले सुन्नत जे पेशवा पीर मेहर अली गोलड़वी कई। कंहिं कई सही, गोलड़े वारे पीर, वाह मेहर अली। सुबहान अल्लाह मा अजमलक मा अहसनक मा अकमलक। सुभान अल्लाह, त चओ सुबहान अल्लाह मा अजमलक मा अहसनक मा अकमलक। किथे मेहर अली, किथे तेरी सना मुश्ताक अखां, किथे जा लड़ियां अज सिक मित्रां दी वधेरिए, क्यों दिलड़ी उदास घनेरिए, लू लू विच शौक चंगेरिए, अज नैना लाया क्यों झड़ियां। इस सूरत नू मैं जाना खां के जाने जहाना खां। सुन्नी सुभान अल्लाह त ॾाढे चओ, मुझे हबीब जी तारीफ़ तो करे। इस सूरत नू, कहिड़ी सूरत, जेका जो बेमिसाल सूरत आहे, ॾाढे चओ जेका बेमिसाल आहे। इस सूरत नू मैं जान आखा के जाने जहान आखा, सच आखी तो रबो दी शान आखा, जिस शान तू शाना सब बणिया। मता चओ तुरगो पीर मेहर अली आ, पर इन मैदान में अब्दुल गफूर हमायूनी भी आ, असांजे सिंध जो हमायूनी। फरमाइन था तुझे जुल्फ जे बंद कमंद विधा जिंदान हजारे मान रुगो, तुझे जुल्फ जे बंद कमंद विधा जिंदान हजारे मान रुगो, तुझे शाही दस्तर खान मथा में मान हजारे मान रुगो, तुझे शाही दस्तर खान मथा में मान हजारे मान रुगो। इहो केरा चो मोहम्मद जी ज़ात बेमिसाल, ॾाढे जो केरा बेमिसाल नबी, ज़ोर सां जो केरा
बेमिसाल नबी आ जंहिंजो को मिसल कोने को। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकाशल समझ जी तौफीक नसीब फरमाए। चओ त मुझे मोहम्मद जी बशरियत ई पाक, चओ मुस्तफा जी बशरियत ई। असां जहिड़ो बशर ॻाल्हाए तमां थुकूं निकिरन, बदबू अचे, ॾंदड़ न कयूं त वात ख़राब थी वञे। ऐं मुंहिंजे हबीब जो शान अहिड़ो आहे जो मुंहिंजे हबीब जो पसीनो ई ख़ुशबूदार। हज़रत बीबी उम्मे सलमा रज़ी अल्लाह तआला अन्हा रिवायत थी करे पई, हिकिड़े ॾिहाड़े हबीब साईं मुंहिंजे घर सुता पिया हा। हिकिड़ी अरबियाणी मुसलमान औरत आहे, सहाबियाणी आहे, उहा आई आहे, मुंहिंजे महबूब खे सुतल ॾिठई त पाण करीम अलैहिस्सलाम सुता पिया। थोरी गर्मी हबीबनि जे जिस्म तहर ते पघर हो। मूंखे चई उम्मे सलमा, मुंहिंजो छा आहे? कि तरस त मां तकड़ी घरां शीशी खणी थी अचां। छा कंदीअ? कि हबीबनि जे जिस्म तहर ते जो पघर थियो आहे, इहो पघर रोड़े शीशीअ में रखां, पंहिंजे अतरनि में मिलाईंदसि, मुंहिंजे अतर जो मुल्ह महांगो थी वेंदो। मुंहिंजा प्यारा दोस्तो, मुस्लिम शरीफ़ जी रिवायत आहे, माई डोड़ंदी वई आहे, शीशी खणी आई आहे, हबीबनि जे पाक जिस्म तां आहिस्ता आहिस्ता करे पघर मुबारक खे रोड़ींदी हलंदी थी वञे। मुंहिंजे नबी पाक अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात नेण खोलिया। चओ सुभान अल्लाह। अड़े खणी नेण खुमार मां जा क्यों नाज़ नज़र, सूरज शाखूं झकियूं कुमाणो कमर, तारा कतियूं ताइब छा देखींदे दिलबर, पो झको थियो जोहर मुझे जान बजे त जमाल सी। नबी करीम जी ज़ात बाबरका जागी पिया। उन माईअ खां पुछनि था छा थी करी पई? चवे थी या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अवां जे पसीने मुबारक खे तेल में मिलाईंदासीं, खुशबू में मिलाईंदासीं। पाण फरमाइनि था छा जे करे? चवे थी ख़ुदा जो कसम आहे, असांजो तेल खुशबूदार थी वेंदो आहे। असां इन तव्हां जे पसीने मिलियल खुशबू खे शादियुनि जे ॾिहाड़े कुंवार खे मखींदा आहियूं। ऐं जंहिं बि कुंवार खे महबूब जे पसीने मिलायल तेल लॻो या अतर लॻो, हदीसूं शाहिद आहिनि। अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था पिया त हिकिड़ी सहाबियाणी पंहिंजे धीउ जे लाइ पसीनो मुबारक खणी वई, उन जी धीउ कुरारी थी वई, शादियुनि खां बाद में पोड़ी थी वई, हुन जी 70-80 साल जमार थी वई, मर्दी मरी वई, जिस्म मां खुशबू कान वियसि। रुगो उन कुंवार जे जिस्म मां खुशबू कान वई। जहिड़ो आहे उनखे चओ तो वारी खुशबू कहिड़ी आहे? नई थी शादी घोट कुंवार जी, सम्झो था अलाए न। पोइ राति जो खीर बीर पई सुता, सियारे जी मौसम सवड़ विधऊं, हिक ॿिए खे पिया सिराइकी में चवनि। सिराइकी सम्झंदा हो? सिराइकी वारा हा के छा पिया चवनि? आखे ॾे ख़बर अचे सन्ही हवा आवई या थुल्ही हवा त में को सुणावी। सन्ही सम्झो था बिना आवाज जे, इएं ना बा। थुल्ही माना आवाज वारी, जे कीवें सुणावा? जे आखे इवें सुणा जे सन्ही आवे त आखी त तोड़ी पई आउंदी है, तोड़ी चइबा गोरीअ खे, पर जे वरी थुल्हे आवाज सां अचे त आखी त तोड़ा पिया हूंदा है। हाणे हिक ॿिए खे ॿई ओटी मोटी ॿुधाइनि पिया, तोड़ी पई आउंदी, तोड़ा पिया हूंदा, ईअं कंदव ठीक सवड़ खे हीअं कर, माल निकिरे ॿाहिरि। कुदरत मुझे खुदा जी खीर जो पीतऊं घणो, घोट खां मड़े सन्ही वही वई। जागो था अची धप थी, घोट बि चुप खणी कई, माई अची सवड़ खे वहायो, वहाए वहाए डोरा चढ़ी पियसि। जे तोड़ा है कि न तोड़ी है? जे नका तोड़ा नका तोड़ी, गले मुहार ठुड़ाई सॼो वॻ काहे पियो आहे। अफ़सोस मुसलमान सॾाइण वारा। अड़े तू नबी पाक अलैहिस्सलाम सां तू मुक़ाबलो किथे कंदे? ख़ुदा जो कसम आहे मुंहिंजे हबीब जे खुशबू सां बि मुक़ाबलो कोन करे सघंदे। जंहिं सैर सां साजन हलियो से सैर सब सुरहा थिया, मां भया मण मुश्क जा ऐं अतर हारींदो वयो। चओ असांजो नबी बेमिसाल, ज़ोर सां चओ असांजो नबी। मुझे प्यारे नबी करीम जी बशरियत ही बेमिसाल आ। सारी जिंदगी गुजरी वही मुझे प्यारे नबी पाक जे जिस्म पाक ते मख न वेठी, आओ या न?
नबी करीम जी ज़ात बाबरकात कपड़ो लाहे परे रखंदा हा। हदीस पाक में ईंदो आहे त मुंहिंजे नबी करीम जे कपड़े पाक ते बि मख न वेहंदी, जिस्म ते त कान वेहे पर कपड़े शरीफ जे मथां बि मख कान वेहंदी। ओ मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़, त मुंहिंजे नबी करीम जी बशरियत बि पाक आहे। चओ मुस्तफ़ा जी बशरियत बि, असांजी बशरियत मोहताज आ। रात जो रोशनी हूंदी त ॾिसंदासीं, ॾींहं जो सिज उभरंदो त ॾिसंदासीं, पर अॻिते ॾिसंदासीं। नबी करीम जी ज़ात तां क़ुर्बान वञा, पाण फरमाइनि था मुंहिंजी ज़ाहिरी बशरियत वारियूं अखियूं बि एॾियूं त कमाल वारियूं हन, जीअं मां मोहम्मद अॻिते ॾिसंदो आहियां तीअं पोइते ॾिसंदो आहियां। सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था पिया, तव्हां जीअं चिट्टे ॾींहं में ॾिसंदा हो, मां मोहम्मद करीम ऊंदा ही रात में इन खां वधीक ॾिसंदो आहियां। खुदा पाक जो कसम आ, मुंहिंजे प्यारे महबूब करीम जी पाक बशरियत जो बि को मट कोन्हे को। असां नबी पाक जहिड़ा बशर कीअं थी सघंदासीं? रब करीम जी ज़ात बाबरकात मुंहिंजे प्यारे महबूब करीम जी ज़ात बाबरकात खे सारे जहान खां अव्वल पैदा कयो आहे। तॾहिं रब ताला फरमाए थो, अलम तर कैफ फ़अल रब्बुक बिअसहाबिल फील। जे 52 ॾिहाड़ा अॻु में आ, या 3 महीना अॻु में आ, या साल अॻु में आ, असहाबुल फील जो वाक़ियो गुज़री वियो आहे। महबूब बाद में थो अचे। रब ताला फरमाए थो, तो ॾिठो पे मुंहिंजा महबूब मां कीअं पे हाथनि वारनि खे तबाह कयो। हाथी काफ़र काहे आयो हो? अबा केरु काहे आयो हो? ज़ोर सां चओ, ॾाढे चओ, बुलंद आवाज़ सां चओ। काबे खे ड्राहण, ईअं न सही, बैतुल्लाह खे ड्राहण आयो आहे। काबतुल्लाह शरीफ खे मिसमार करण आयो आहे। हाथुनि जो लश्कर वठी आयो आहे। ॿाहिरि अची तरसियो आहे, अटकल कई त पहिरीं मके वारा माण्हू कंट्रोल में कया, मतां फितनो थिए, फसाद थिए, माण्हू कंट्रोल में हूंदा, पोइ बैतुल्लाह ड्राहे थो विझां। अटकल ॾसियसि हिकिड़े वज़ीर त तूं हीअं कर, अबरहा इन्हनि जो माल माराए पाण वटि रख, माल वठण लाइ तो वटि ईंदा, पोइ क़तल कराए छॾ। सभिनि जूं बकरियूं रिढूं माल उठ पाण वटि महफ़ूज़ कराए ढकाए रखे। मके वारनि हज़रत अब्दुल मुत्तलिब खे चयो, जेको नबी पाक जो ॾाॾो आहे, साईं हलऊं, काॾे हलऊं? हे काबतुल्लाह ड्राहण आयो आहे, चऊंसि त मोटी वञे। सैयदना अब्दुल मुत्तलिब फरमाइनि था, जेकॾहिं तव्हां माल छॾाइण लाइ हलो त मां तव्हां सां गॾिजी हलां, पर बैतुल्लाह जे सफ़ारश लाइ मां न हलंदुसि। माण्हुनि जो शरीफ़ बि तूं, मुतवली बि तूं, आबे ज़मज़म बि तुंहिंजे हवाले, अवां जो ख़ानदान इज़त वारो, तूं जेकॾहिं पोइते रहिजी काबे जी तो हिफ़ाज़त न कई त पोइ छा थींदो? माल प्यारो थी? चवे थो ॻाल्हि ॿी आहे, तव्हां कान सम्झी आहे। माल असांजो आहे, पंहिंजे माल जी हिफ़ाज़त असां कंदासीं। काबतुल्लाह जो मालिक रब आहे, ख़ुदा ताला पंहिंजे घर जी हिफ़ाज़त पाण फरमाईंदो। जंहिंजो घर आहे सो हिफ़ाज़त कंदो, मुंहिंजो छा वञे? चई भला ठीकु आहे, माल जे लाइ हल। जंहिं महिल साम्हूं आया त महिल कंहिं माण्हू ॿुधायो त इहो कुरैशन जो सरदार आहे, अब्दुल मुत्तलिब जो नालो आहे। अगरि इनखे तूं क़तल कराए विझंदे त दहशत तारी थी वेंदी, सभु मके वारा या त ख़ामोश थी वेंदा या सया वरी तुंहिंजी ताबेदारी कंदा, इनखे मारा। अबरहे चयो, मां अटकल थो कयां, हाथी मुंहिंजा तमामु घणा आहिनि, पढ़ायल आहिनि, मूंखे सजदा कंदा आहिनि। हिकिड़ो हाथी सरकश आहे जेको मूंखे बि सजदो कोन कंदो आहे, पीलबान खां सवा ॿिए जे वेझो बि कोन ईंदो आहे। इनखे छोड़े छॾियो, अब्दुल मुत्तलिब खे मारे छॾींदो, नतीजो निकिरंदो नाग बि मरी वेंदो, लठ बि बची पवंदी, अब्दुल मुत्तलिब मरी वेंदो, माते बि मयार कान ईंदी। चवंदासीं हाथीअ मारे विधो आहे, हाथी खे खोलियो वियो आहे। हाथीअ जी नज़र हज़रत अब्दुल मुत्तलिब नबी पाक जे ॾाॾे जे मथां पई आहे। हाथी डोड़ कई आहे, सभु को चवे पियो हाणे पीही छॾींदुसि, मारे छॾींदुसि। हाथी जमल वेझो आयो आहे, हज़रत अल्लामा अहमद कस्तलानी रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था, बरकल फीलु कमा यबरुकल बईरो वक़ाल अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह। हाथी डोड़ंदो डोड़ंदो जमल सैयदना अब्दुल मुत्तलिब जे आॾो आयो आहे, जे मालिक जे आॾो उठ गोॾा भञी वेंदो आहे। हाथी गोॾा भञी झुकी अॻियां पंहिंजे फसीह ज़ुबान सां ख़ुदा हुनखे जानवर खे ॻाल्हाइण जी तौफ़ीक़ अता फरमाई आहे। ॻाल्हाए चए पियो, अब्दुल मुत्तलिब अॼु सरह जे दाणा कयां हा, अॼु हॾा बि भञी छॾियां हा, अॼु तुंहिंजो नालो निशान मिटाए छॾियां हा, पर छा कयां जो तोखे सजदो करणो पइजी वियो आहे, जो तुंहिंजे पेशानी में मुहम्मद जो नूर आहे।
हक 4 यार। चार यार हक है। दोस्तों अजीजो, जानवर भी सुञातो, सुञाता या न? ॾाढे चओ हे वीचारा कोन था सुञाणनि। महेश्वर वीचारा चयो न गुलाम नबी, सब कंहिं सरदारो सुञातो थे। आओ न सही, सब कंहिं सरदारो सुञातो थे। अवेस करनी मुल्क यमन में यारा जो पारो सुञातो थे। सब कंहिं सरदारो सुञातो थे। आवाज सुञातो वाला है कोन? चओ न चओ, सब कंहिं सरदार सुञातो थे। सब कंहिं सरदार सुञातो थे। अवेस करनी मुल्क यमन में यार जो पार सुञातो थे। सब कंहिं सरदार सुञातो थे। सब कंहिं सरदार सुञातो थे। मुंहिंजा सोना, मुझी तकरीर दादू वारे पासे ॾे मां इहा रिवायत ॿुधाई हाथी वारी। अञा ॿुधाए बस कयमि त चिठीअ ठक अची गई। चिठी पढ़ियमि, चइसि एतिराज़ आ। कहिड़ो? चई तव्हां था चओ हज़रत नबी करीम जे नूर खे पेशानी अब्दुल मुत्तलिब में अब्रहे वारे हाथीअ ॾिठो? पुछो हा। होॾो वरी तव्हां था चओ त महबूब पाक जी ज़ात बाबरकात सिर्फ़ 52 ॾिहाड़ा बाद में ॼावा आहिनि, या 3 महीना बाद में ॼावा आहिनि, या साल में बाद में ॼावा आहिनि। त ॾाॾे वटां बाबे वटि नूर आयो आहे। बाबे जी 25 साल उमिरि आहे। ॾाॾे वटि त नूर हो कोन, बाबे वटि हो। बाबे खां थी करे कीअं नबी पाक जो नूर अब्दुल मुत्तलिब जे पेशानी में रहिड़ा कूड़ न हण। समझो था अलाए न? इतराज़ से मज़बूत हो ईअं न। हाणे हमरा वरी बगलियूं हणंदा, भञी रखियईंसि साईं, भञी। छा चवंदा बा? फणी रखे। अहिड़ो एतिराज़ जवाब ई कोन्हे। ओ मुंहिंजा प्यारा दोस्त, सम्झण जो फेर आहे। हक़ीक़त ही आहे। अदा तव्हांखे मां हिकिड़ो थोरो मिसाल थो ॾियां सम्झाइण जे लाइ। बहितरीन अतुर जेकॾहिं तव्हां बोतल में रखो, हिकिड़ो ॾिहाड़ो, 2 ॾिहाड़ा, 4 ॾिहाड़ा, उन बोतल खे वरी ख़ाली करे छॾियो। ख़ुदा पाक जो कसम आहे, उहा बोतल भली ख़ाली थी वञे, पर बहितरीन अतर जो कमाल आहे जो 12 महीना बि उन बोतल मां ख़ुशबू ई कान वेंदी। वेंदी अदा? पीर ॻोठारा सच ॿुधा, वेंदी कान वेंदी। अतुर भलो हुजे, क़ीमती हुजे, मुंहिंजा प्यारा दोस्त, 12 महीना त छा, पर 12 साल उन शीशीअ मां कान वेंदी। बुझी बंदि करे ख़ालीअ खे रखी छॾिजां, जंहिं महिल खोलींदे तंहिं महिल हुन मां ख़ुशबू ईंदी, छो त इन में अतुर रही चुको आहे। ख़ुदा पाक जो कसम आहे, भली हज़रत अब्दुल्लाह वटि मुंतक़िल थी आयो, भली अमड़ आमना जे पेट में आयो, पर इहो नूर कुझु टाइम हज़रत अब्दुल मुत्तलिब जे पेशानी में आहे। हाथीअ सुञातो आहे त इहो मुंहिंजे मोहम्मद मुस्तफ़ा जो ॾाॾो आहे। सुञातई या न सुञातई? ॾाढे त ॻाल्हि सुञातई या न सुञातई? अदा हे वीचारा ठाहे वारीअ जो कोट ठाहींदा आहिनि। इन वहाबी खे त बसि करायो। सवेर ॾाकियूं पियो थो हिंग न करे, दोस्त नथा पिया ॾिए। सलात बुलंद आवाज़ सां, सलात मुंहिंजे हबीब अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। आयो तव्हां इंतज़ामिया वारा बि सफ़ा के सादा छोड़े नथा छॾियोसि पिया परे। दुरूद मुंहिंजे हबीब ते। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। मुंहिंजा अदा हाणे तव्हांखे ॻाल्हि सम्झ में अची वई हूंदी त मुंहिंजे प्यारे हबीब खे जानवरनि बि सुञातो, जानवर सुञातो, वणनि बि सुञातो। इनखे बि मस्ती अची वई आहे। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सल्लम। बुलंद आवाज़ सां हिकिड़ो दफ़ो ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह पढ़ो। ॾाढे ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाहिल अलिय्युल।
वरी टियों दफ़ो ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाहिल अलील अज़ीम। त मुंहिंजे हबीब करीम जी ज़ात बाबरकात खे सॼे जहान सुञातो। अदा हुया न, नंढनि सुञातो, वॾनि सुञातो, जानवरनि सुञातो, पर बेजान बि सुञातो, वणनि बि सुञातो। जाअत लिदावते अशजारो साजिदतन। अल्लामा शरफुद्दीन बूसीरी सभई जो रहमतुल्लाह अलैह ॻाल्हि त क़सीदे बुरदे जी थो करे, पर हक़ीक़त में हदीस जी ॻाल्हि आहे। अदा हाणे दुआ करो बस। छा आहे भला मुश्किल कहिड़ी छा आहे अदा?